सां वञिणो पवंदो, कंट्रोलर सां वञिणो पवंदो, सॼो रिपोर्ट वठिणी पवंदी कि तव्हां कागज़ कयो। भले सुभाणे अचनि मुॾे एप्लीकेशन्स खणी अचनि, छा मामला अथनि सबमिट कराए वठो। ठीकु आहे, उन खां पोइ वरी ॾिसंदासीं त अञा कोई बचे थो त पोइ वरी तव्हां सां फ़ोन ते ॻाल्हाइजो। ऐं ॾींहं वधी विया आहिनि असांजा, 7 ताईं जेकॾहिं एग्ज़ाम आहे त 10 ताईं अञा आहिनि, असां वटि थी सघे थो हुन खां 2 ॾींहं ताईं वधाए वञूं। एग्ज़ाम 7 ताईं कयूं था, इहो बि करे वेंदासीं। सोशल मीडिया सवाल थींदा यार, तव्हां सोशल मीडिया ते चओ न त असां रजिस्ट्रार प्रॉमिस कयो आहे सुभाणे ईंदा त इंस्टॉलमेंट करे ॾींदो वञ। साईं खां लाइव तव्हां वठो न स्टेटमेंट वठो। हे त ॻाल्हायो बस हा साईं ॻाल्हायो। हे त रिकॉर्ड जो करे थो वठो। साईं खां लाइव मौक़ो वठूं था हिकिड़ो सिधो चिटो। अञा छा लिखियल में ठीकु आहे। या त असां ईअं कयूं, असां हिते पुरअमन तरीक़े सां वेठा हुजूं, शागिर्दनि खे चऊं जिन सां मसइलो आहे। मसइलो जॾहिं आउं हल थो करियां न त बदिरां आउं थो वियां न। पेपर जेके बि फीस था भरे सघनि न उनखे अपील करण जो ज़रूरत आहे। जेके न कंदा न वरी आख़िर में साईं सां पाण मिलंदासीं, उन्हनि खे विहारींदासीं। सर त वेठो आहे न, सुभाणे पाण स्टेटमेंट ॾिए पियो, ज़िम्मो खणे न साईं। साईं चवे पियो, वीडियो भरिजे पियो सॼो कुझु चए पियो, त उन्हनि खे आख़िर में माना असां वेहण ॾींदासीं। जेके प्यारे था सघनि उहे प्यारे, जेके नथा प्यारनि त ॾिसो वठो। जिन शागिर्दनि में सर स्कॉलरशिप्स वग़ैरह जा मामला रहिया पिया आहिनि, माना स्कॉलरशिप थी विया आहिनि, उन्हनि खे पैसा कोन था मिलनि। कहिड़ा नथा स्कॉलरशिप वारा साईं एहसास असां एहसास ॾियूं 1300 ॿारनि जी स्कॉलरशिप थी आहे असां वटि, या इंशाल्लाह ताला एग्ज़ाम खां अॻु में छॾींदासीं। अच्छा, हाणे जंहिं शागिर्द खे स्कॉलरशिप मिलियल आहे उहो पोइ उन्हनि जी तव्हां एग्ज़ाम खां अॻु में असां पैसा ॾेई छॾींदासीं। अच्छा, बसि पोइ शागिर्द पे करे सघे थो। 1300 ॿार आहिनि, उन्हनि जी